नाज़रीन अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त काज़ी अहमद सिटी वार्ड नंबर 5 जे कामयाब थियल आज़ाद उम्मीदवार जी रिज़ल्ट शीट तब्दील करण लाइ RO पारां प्रिज़ाइडिंग ऑफिसर के मुबैना मौतमार धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर जावेद सियाल मूजिब RO ऑफिस मां भॼी जान बचाईंदड़ प्रिज़ाइडिंग ऑफिसर उस्ताद अहमद ख़ान कलोई जो मौक़िफ़ साम्हूं अची वियो आहे। प्रिज़ाइडिंग ऑफिसर अहमद कलोई चयो आहे त संदसि ज़िंदगीअ खे ख़तरो आहे, इदारा संदसि मदद कनि। हुन चयो आहे त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे फौरी तौर नोटिस वठणु घुरिजे। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त काज़ी अहमद सिटी वार्ड नंबर 5 जे कामयाब थियल आज़ाद उम्मीदवार जी रिज़ल्ट शीट तब्दील करण लाइ RO पारां प्रिज़ाइडिंग ऑफिसर के मुबैना मौतमार धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर जावेद सियाल मूजिब RO ऑफिस मां भॼी जान बचाईंदड़ प्रिज़ाइडिंग ऑफिसर उस्ताद अहमद ख़ान कलोई जो मौक़िफ़ साम्हूं अची वियो आहे। प्रिज़ाइडिंग ऑफिसर अहमद कलोई चयो आहे त संदसि ज़िंदगीअ खे ख़तरो आहे, इदारा संदसि मदद कनि। हुन चयो आहे त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे फौरी तौर नोटिस वठणु घुरिजे।